नवाब शाह मां ख़बर शामिल कंदासीं सॼण जमालीअ जी। सांगड़ में जूनेजा बिरादरी जो ज़मीन तां झेड़ो, 3 माण्हू थॾे ते तड़पी तड़पी फ़ौत। 15 माण्हुनि खे गोलियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी। 3 औरतुनि समेत हिक मासूम नियाणी खे सीले में गोलियूं लॻण सबबि सीरियस नवाब शाह इस्पताल मुंतक़िल, मुख़्तलिफ़ वार्डन में शिफ्ट। ख़बर मूजिब सांगड़ जे ॻोठ जानी जुणेजो में जूनेजा बिरादरी में झेड़ो, 3 माण्हू थॾे ते तड़पी तड़पी फ़ौत। 15 माण्हुनि खे गोलियूं लॻियूं। 3 औरतुनि समेत हिक मासूम नियाणी खे सीने में टंग में गोली लॻण सबबि सीरियस हालत में, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो चवणु आहे त हिक बाअसर माण्हू जेको पाण वटि रूपोश धाड़ेल विहारे वेठो आहे, उहो असांजे ॻोठ राइफ़ल, क्लाशनकोफ पिस्टल हथ में खणी असांजे मथां सिधी फायरिंग कई, जंहिं में अब्दुल रसूल जूनेजो, मुश्ताक जूनेजो, हिकु ॿियो थॾे ते तड़पी तड़पी फ़ौत। ज़ख़्मियुनि में आशिक़ जूनेजो, तईब जूनेजो, सलाम जूनेजो, वज़ीर अली जूनेजो, सैफ अली जूनेजो, अब्दुल्ला जूनेजो, अरबाब जूनेजो, असद अली, इमामदीन, गुलाम रसूल जूनेजो, अवैस जूनेजो, नवीद अली जूनेजो ऐं ॿिया ज़ख़्मी थिया। जन त मासूम नियाणी जंहिंखे सीने में गोली लॻी, उज़मा खे सख़्त सीरियस हालत में। ॿिए तरफ़ ज़ख़्मियुनि चयो त असांजा 3 माण्हू थॾे ते तड़पी तड़पी फ़ौत थी विया। सांगड़ पुलिस वाक़े हंधि नाहे पहुती। हिननि चयो त नवाब शाह इस्पताल अंदरि का बि सहूलियत मुहैया नाहे। असांजा माण्हू मरनि पिया। जॾहिं त ज़ख़्मियुनि जे वारसनि कावड़ जो इज़हार कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिते का बि शइ मौजूदु नाहे। असांजे माण्हुनि जो रतु वहे पियो। असांखे सैकड़ाट छोकिरा रॻो चकर पिया कटराइनि। PMC इस्पताल इंतिज़ामिया ऐं अवाम में झेड़ो।